रतो देरो ऐं सिजावल जिले जो तालकनि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे बरसाति मुतासिरीन ॿाहिरि न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नेशनल हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो। ॻोठ सालार बुर्ड़ो, मोहम्मद हारून बोस्तार, पीर हयात शाह, मोहम्मद हाशिम बोस्तार, हयात बोस्तार, मीर मोहम्मद जलपाणी ऐं बाहूकोश समेत ॿियनि ॻोठनि जे रहवासनि पनियल बोस्तार, शाहिन बोस्तार, वृंदा बोस्तार, दीदार बुर्ड़ो ऐं आबिद जलपाणी जी अॻवानी में मुज़ाहिरो करे नेशनल हाईवे ते हैदर चांडियो ओलाड़े वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतजाज कंदड़ बरसाति मुतासिर ॻोठाणनि चयो त हू गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां पेट बुखायल खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, पर संदनि कंहिं बि वाहड़ न कई आहे। हुननि चयो त बरसातुनि जी ॿोॾि सबबि संदनि घर रही पट पइजी विया ऐं फसल ॿुरी तबाह थी विया आहिनि, जंहिं खां पोइ हू जानियूं बचाए ॿाहिरि निकिता आहिनि, पर टेंट ऐं राशन समेत ॿियूं के बि सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त नोटिस वठी फौरी तौर ॿाहिरि कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।